चीफ जस्टिस हेलीपैड मुलाजिम को हेलीपैड मुलाजिम को हेलीपैड मुलाजिम को हमारी पगार हमारी पगार हमारी पगार चीफ जस्टिस वजीर आजम वजीर आजम वजीर आजम। नाज़रीन, पाकिस्तान काटन रिसर्च इंस्टीट्यूट सकरन जे 43 कच्चन मुलाज़िमन 2 महीननि खां पगारूं न मिलण ऐं पको न करण ख़िलाफ़ मुलाज़िमन ऑफिस जे गेट आॾो एहतजाज करे धरणो हयो, सख़्त नारेबाज़ी कई ऐं उन मौक़े ते कच्चन मुलाज़िमन नसरुल्ला चाचड़, आतिफ़ ख़ानज़ादो, अमीन कीरियो, अली अनवर मंगसी ऐं ॿियनि मुलाज़िमन एहतजाज कंदे चयो त असांखे 2 महीननि खां पगारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। असांजा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। 10 सालनि खां मथे ड्यूटियूं करे रहिया आहियूं। असांखे अञा ताईं पको न कयो वियो आहे। ईद ऐं ॿियनि मोकलुनि ते तारीख़ूं कटियूं वञनि थियूं, उन बावजूदि बि पगारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ काटन रिसर्च इंस्टीट्यूट सकरन जे डायरेक्टर अल्ह ॾिनो कलोड़ो चयो त मुलाज़िमनि सां बेवाजिबी आहे, वाक़ई पगारूं न मिलियूं आहिनि, संदन एहतजाज जाइज़ आहे। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। हिननि जो ॿियो ॾींहुं एहतजाज आहे, 2 महीना सबुरु कयूं, पर हाणे हिननि लेटर वग़ैरह ॾिना नथा, मथे मोकिलियूं न पिया। अलाह बहितरी कंदो। बाक़ी असांजी ख़ुदि पगार बि बंदि आहे। 12 महीना गुज़री विया आहिनि, कॾहिं 30% था ॾियनि, कॾहिं 25% था ॾियनि, कॾहिं 35% था ॾियनि। अञा ताईं असांजी पगार कोन थी आहे। चवंदा फंड्स कोन असांजो मौक़ो मिली वियो। अलाह करे दुआ कयो त बहितरी थिए। सकरन जा काफ़ी सालनि खां हिते कमु करे रहिया आहियूं। असांखे हिकिड़ो त रेगुलर नथो कयो वञे हिते, ॿियो त असांजो 2 महीननि जो पगारूं बंदि आहिनि। असांजो जाइज़ मुतालबो आहे, इन करे असां माना कल्ह खां हड़ताल शुरू कई है। आतिफ़ तू उर्दू में। हमारा भी यही जायज़ मुतालबा है कि 2 महीने से हमारी तनख्वाहें रुकी हुई हैं, वो हमारी तनख्वाहें बहाल की जाएँ और हमें रेगुलर किया जाए। मुझे तो 6 साल हो चुके हैं, बाकी मुलाजमीन 10 से 15 साल, किसी को 20 साल भी हो चुके हैं। वज़ीर आज़म, वज़ीर आज़म,